घोड़की वेझो कचे वारे इलाइक़े में पुराणे संगावती तकरार तां चाचड़ बिरादरी में झेड़ो घर जे लोढ़नि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे घोड़की मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर ब्यूरो चीफ मोहम्मद इस्माइल गडानी। जी मोहम्मद इस्माइल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोड़की वेझो कचो बिंडी थाणे जे हद ॻोठ गुलाम हैदर चाचड़ में 2 साल अॻु पुराणो हलंदड़ संगावती तकरार तां चाचड़ बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान हिकु धुर ॿिए धुर जे घर खे बाहि ॾेई छॾी। पुलिस जाइ वाक़े ते न पहुची सघी। बाद में मुतासिर धुर पारां मर्द, औरत ऐं ॿारनि एहतिजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन ॼाम खुशहाल चाचड़, महबूब चाचड़, महरम चाचड़, हाजी अला वसायो चाचड़ ऐं माई लालज़ादी ॿुधायो त 2 साल अॻु पुराणो संगावती तकरार हलंदड़ हो। हू ॻोठ जे वॾेरे ख़ान मोहम्मद चाचड़ वटि मसइलो हल करण लाइ वियासीं त जवाबदार धुर ॻाल्हाइण खां इनकार कयो। उन खां पोइ 3 दफ़ा रईस गुलाम अब्बास उर्फ़ पप्पू खान चाचड़ वटि फ़ैसिले लाइ चयो त हू उते बि फ़ैसिलो करण खां ठुप जवाब ॾेई विया ऐं मुतासिरनि चयो त असांखे मौतमार धमकियूं पिया ॾियनि। असां DIG सखर ऐं SSP घोड़की ऐं वस वारनि खां मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ज़ारा। महिरबानी इस्माइल, ख़बर खां आगाह करण लाइ।